रत ॻाढ़ो छो आहे नीरो छो न। शायदि तव्हां ॿुधो हुजे त बादशाहनि ऐं राणियुनि जो नीरो रत हूंदो आहे। इहा खिल जोगी ॻाल्हि आहे। इहो सच न आहे। कंहिं बि माण्हूअ जो रत नीरो न आहे, उहो सदाईं ॻाढ़ो हूंदो अथव। आउं ॼाणां थो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿाहुनि जे रॻुनि खे वेझड़ाई सां ॾिसंदव त ईअं लॻंदो ॼण उन्हनि में रत नीरो आहे। पर उहो उन करे आहे जो तव्हां जूं रॻूं तव्हां जे चमड़ीअ जे मथाछिरे जे बिल्कुलु वेझो आहिनि ऐं रोशनी चमड़ीअ जे फ़क़ति कुझु रंगनि खे पाण मंझां गुज़रण ॾिए थी। तंहिं करे ॿाहिरां रत नीरो ॾिसण में अचे थो, तोणे जो तव्हां जे रॻुनि अंदरि उहो अञा ताईं ॻाढ़ो ई हूंदो आहे। तव्हां जे रत खे ॻाढ़ो रंग किथां थो मिले? रत में रंग हिकु इंतिहाई अहम केमिकल मंझां मिले थो, जंहिंखे हेमोग्लोबिन सॾिजे थो, जेको तव्हां जे फिफड़नि मां ऑक्सीजन खणे थो ऐं सॼे जिस्म में घुमे थो। तव्हां खे हरकत करण लाइ तमामु घणी तवानाई मुहैया करे थो। तोणे जो इहो कॾहिं बि नीरो नाहे हूंदो, पर उन हूंदे बि हेमोग्लोबिन रत जो ॻाढ़ो रंग थोरो बदिलाए सघे थी। जॾहिं तव्हां जे जिस्म में तमामु घणी ऑक्सीजन हूंदी आहे, तव्हां जी हेमोग्लोबिन तव्हां जे रत खे वधीक रोशन ऐं ॻाढ़ो रंग करे छॾींदी। जेकॾहिं तव्हां डोड़ो था ऐं रांदि खेॾो था, तव्हां जो जिस्म वधीक ऑक्सीजन इस्तेमालु करे थो ऐं तव्हां जो रत वधीक तेज़ ॻाढ़ो थी वञे थो ऐं जल्दी फिफड़नि ॾांहुं वापसि वञी वधीक ऑक्सीजन हासिल करे थो। बहरहाल कुझु जानवरनि में नीरो रत बि थींदो आहे। छा तव्हां खे मालूम आहे किन में? ऑक्टोपस, स्काउट, झींगी, 10 ॿाहुनि वारी मच्छी ऐं नोल वग़ैरह जो रत